हेडलाइंस वरी छो हिते आवाज़ ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। हैदराबाद खां शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे वीसी जी वीडियो स्कैंडल जांच मुकम्मल कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। वायरल वीडियो मां अंदाज़ो नथो लॻाए सघिजे त वीडियो असली आहे या जाली आहे। जांच कमेटी जे सरबराह जो इहो चवणु आहे। FIA जी रिपोर्ट कमेटी पारां वॾे वधिर खे उमाणी वई आहे। VC डॉक्टर ख़लील अहमद अबू पोटो खे ॿीहर 2 महीने जे जबरी मोकल ते रवानो कयो वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जे VC जे वीडियो स्कैंडल जी जांच मुकम्मल कई वई आहे। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे VC जो वीडियो स्कैंडल वारो मामलो जांच मुकम्मल कई वई। FIA जांच मुकम्मल करे रिपोर्ट वॾे वज़ीर खे उमाणे छॾी। आवाज़ सां ख़बर शेयर कंदासीं। वायरल वीडियो मां अंदाज़ो नथो लॻाए सघिजे त वीडियो असली आहे या जाली। जांच कमेटी जे सरबराह जो इहो चवणु आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। FIA जी रिपोर्ट कमेटी पारां वॾे वज़ीर खे उमाणी वई आहे। जांच कमेटी जे सरबराह चयो आहे त वायरल थियल वीडियो मां अंदाज़ो नथो लॻाए सघिजे त वीडियो असली आहे या जाली आहे। नाज़रीन, इन हवाले सां ख़ुसूसी रिपोर्टर मुबीन मक्सी असांखे जॉइन कयो आहे। जी मुबीन, जांच कमेटी जो सरबराह चवे थो त वायरल थियल वीडियो मां अंदाज़ो नथो लॻाए सघिजे त वीडियो असली आहे या जाली आहे। छा रिसोर्सिस जी खोट आहे या छा मामला आहिनि जंहिंजे करे अहिड़ी रिपोर्ट जमा कराई वई आहे? जी बिल्कुल ही कुछ वक्त अॻु शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर डॉक्टर ख़लील अहमद अबू पोटो जो जिनसी वीडियो वारो स्कैंडल जेका वीडियो वायरल थी, उन खां पोइ यूनिवर्सिटी बोर्ड पारां 3 रुकनी कमेटी जोड़ी वई जंहिंखे हिदायतूं जारी कयूं त FIA खां जांच कराई वञे त जेका वीडियो आहे जेका ख़लील अबू पोटो जो वायरल थी आहे उहा जाली आहे या जेको आहे सो पंहिंजो असली आहे। उन बाबति जेको आहे इहा वीडियो जेका कमेटी जो कन्वीनर हो डॉक्टर सुरेश लोधी ऐं जेको मेंबर हो मुजीब सहराई ऐं उन खां पोइ डॉक्टर सईद कुरैशी, इन्हनि टिनी ते मुश्तमिल जेका कमेटी उन पारां इहा वीडियो जेका FIA जे अमलदारनि खे ॾिनी वई। उन खां पोइ FIA जे ज़रियनि बि क़िस्म जी ॼाण ॾिनी आहे त जेका वीडियो आहे उनजी जेका रेज़ोल्यूशन आहे उहा जेको आहे सुठी न हुजण जे करे, उनजी क्वालिटी सुठी न हुजण जे करे जेका फेसबुक ते वायरल थी आहे उन मां उन अंदाज़ो नथो लॻाए सघिजे त इहा वीडियो असली आहे या नकली आहे। अहिड़ी क़िस्म जी जेका रिपोर्ट आहे उहा कमेटी खे ॾिनी वई। कमेटी पारां अहिड़ी क़िस्म जी रिपोर्ट सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह खे ॾिनी वई आहे। इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कईसीं पंहिंजो जेको कमेटी जो कन्वीनर हो डॉक्टर सुरेश लोधी साहब, उन जेको आहे ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त जेका FIA जे ज़रिए FIA वारनि जेको सो FIA जो चवणु आहे त जेका वीडियो आहे उनजी क्वालिटी बहितर न हुजण जे करे इन मां अंदाज़ो नथो लॻाए सघिजे त इहा वीडियो असली आहे या जाली आहे। उन करे इस्लामाबाद जे जेका FIA जे लाॻापियल एहलकार आहिनि उन्हनि पारां असली वीडियो जी घुर कई वई आहे, पर उहा जेका असली वीडियो आहे उहा हिन वटि न आहे। इन मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जेको आहे सो डॉक्टर ख़लील अहमद अबू पोटो जे मथां जेको लॻियल इल्ज़ाम आहे उहे दुरुस्त साबित न थी सघिया आहिनि ऐं जेको आहे सो वीडियो जेका इंक्वायरी कमेटी आहे उन रिपोर्ट अहिड़े क़िस्म जी सिंध जे वॾे वज़ीर मुराद शाह खे उमाणे छॾी आहे। गुज़िरियल 2 महीननि खां वठी जेको आहे सो डॉक्टर ख़लील अहमद अबू पोटो खे जबरी मोकल ते रवानो कयो वियो। इन सां गॾु गॾु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त यूनिवर्सिटी जा जेके ऑफिसर्स पारां जुड़ियल इलेक्शन कमेटी आहे उन पारां इन वीडियो जी जेका फॉरेंसिक लैब कराई वई पंजाब जी हिकु ख़ानगी कंपनी मां, जंहिं जेको आहे सो इन वीडियो खे दुरुस्त साबित करार ॾिनो। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।